खैरपुर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शाह रानीपुर दरगाह गौसिया दस्तगीर जो सालियानो थींदड़ उर्स मुबारक शुरू थी वियो, जंहिंमें मल मलाखड़ो मल पहलवान ज़ोर आज़माई कई। ॿारनि जे लाइ झूला, मौत जो खूह, मैजिक शो बि लॻाया विया आहिनि। वधीक उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे खैरपुर खां असांजो आवाज़ सिंध न्यूज़ जो ब्यूरो चीफ अब्दुल रज़ाक शाह जी। अब्दुल रज़ाक शाह तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नाज़र, जीअं त मां हिन वक़्तु मौजूदु आहियां रानीपुर शहर में, जेको पीराण पीर दस्तगीर जो मेलो वेई आहे उन मौजूदु आहियां। हितां जा ॿाहिरि ज़िले जा मल पहलवान बि मौजूदु आहिनि ऐं हितां जा अवाम मौजूदु आहे। अचो त हितां जा अवाम ऐं मल पहलवान बि पुछूं त हिन जो छा चवणो आहे। महिरबानी कान का शइ बि न आहे, चाराना बि मेलो न हलियो आहे। असां दादू ज़िलो खैरपुर नाथन शाह। बस सही मज़ो न आहे, मेलो त चाराना बि न आहे। ख़र्च इन लाइ केतिरा माण्हू वटि पैसो ॾोकड़ बि न आहे, हर शइ न आहे। और छा कयूं, मिड़े आया आहियूं गुज़र सभु जे लाइ मज़ो बिल्कुलु न आहे। बुधी न अलाह मालिक आहे, जेको भला पोइ बि नसीबु हूंदो, पर माना कारोबार घटि आहे, पर खां कारोबार घटि आहे। महिरबानी तव्हांजी, मौला ख़ुशि कंदो, महिरबानी लख सां। जीअं त असां सिंधू जी सकाफ़ती मल रांदि आहे, जीअं त असां मल रांदि खे उजागर रखूं था। जीअं त असां ख़ानदानी पहलवान आहियूं, जीअं त मां ज़िले कश्मीर खां आयो आहियां। जीअं त सिंध सरकार खे असां अपील था कयूं त असांजे नौजवान मल पहलवान सां हिमत अफ़ज़ाई कई वञे। असांजा जेके बि रिटायर पहलवान आहिनि उन्हनि खे ज़िले सतह ते कोच मुक़ररु कयो वञे। असां मिनिस्टर स्पोर्ट मोहम्मद बख्श कमार साहब खे अपील था कयूं था, डायरेक्टर स्पोर्ट सेक्रेटरी स्पोर्ट खे असां अपील था कयूं त बराए महिरबानी असांजे मल पहलवाननि सां हिमत अफ़ज़ाई कई वञे, जीअं त असांजी सिंध जी सकाफ़ती रांदि आहे मल रांदि। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां सिंध आवाज़ टीवी जा रहता आहियूं, छो जो हीअ असांजी जेका मल पहलवानी आहे पुराणी रांदि आहे, क़दीमी रांदि आहे। असां मल जा पहलवान आहियूं। मां पहिरें जोड़ जो पाण पहलवान आहियां, पहलवान दीदार जमाली। छो असां भिटाई जा, कलंदर जा, हर जॻह ते असां बिल बि खणी वेठा आहियूं ऐं असां सां सरकारी लेवल ते कोई असां सां तावन न थींदो आहे। असांजे सिंध गवर्नमेंट खे अपील आहे, जेके असांजा साईं मुराद अली शाह बादशाह जे असांजे स्पोर्ट जा जेके ऑफिसर आहिनि, सरदार मोहम्मद भाई कुमार साहब, उन्हनि खे अपील आहे असांजे जेके असांजा लिखिया पिया पहलवान उन्हनि खे ड्यूटियूं मिलियूं वञनि ऐं असांजा जेके रिटायर पहलवान आहिनि उनखे वज़ीफ़ा मिलिया वञनि, जीअं कोच रखिया वञनि तालकनि ते, ज़िलनि ते। ऐं इहा असांजी अपील आहे। उहा ग़रीब मारोड़ा माण्हू जेके असांखे 10-10, 20-20 रुपया ॾियनि था, ॿियो असां सरकारी तावन कोई बि कोन्हे। महिरबानी। खैरपुरी मीरनि जी हुकूमत हूंदी, मीर मलनि खे तातींदा, के सरदारनि जा के मल सॾिबा, के मीरनि जा सॾिबा, के रानीपुर जे पीरनि जा सॾिबा, के ॼामनि जा मल सॾिबा, उन्हनि खे ताते मलाखण मैदान में खणी ईंदा ऐं मलनि खे रियासत जो वाली हूंदो मीर अली अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ये बादशाह पीरान पीर रहमतुल्लाह जन जो मेलो आहे, जेको सालनि खां साल तमामु पुराणो ऐं क़दीम आहे। हिन में तमामु दूर ऐं मुल्कनि खां मुरीद अक़ीदतमंद बादशाह पीर रहमतुल्लाह जन जा ईंदा आहिनि, जंहिंजो वॾो हिते एतमाम कयो वेंदो आहे, राश जो, लंगर जो, फ्री में। ऐं